कुंडी साहब आहिनि गवर्नर KP, हू चवनि था सूमर वारे ॾींहुं ऑफिस खुलंदी त पोइ मां पोइ आउं वेंदुसि, पोइ क़ानूनी तौर ते जाइज़ो वठिबो त इस्तीफ़ा ठीकु आहे या न आहे, तेसि ताईं अमीन न पोइ वज़ीर आला रहंदो। मतिलबु हाणे हिनखे ॻाल्हि ते माण्हू खिले या छा करे, मतिलबु ॿारणी ॻाल्हि आहे न। एग्ज़ैक्टली ही को CM को गवर्नर जो मातहत त कोन्हे। दफ़ा बि न आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हिकिड़ी पॉलिटिकल ऑफिस तां हिकिड़ो माण्हू रिज़ाइन करे पियो, भई हुन पंहिंजो इंटेंट ॾेखारे छॾियो, पंहिंजी इंटेंशन ॾेखारे छॾी, पंहिंजी नियत ॾेखारे छॾी त बाबा मूंखे निकिरणो आहे, हाणे छा बि सबबु आहे, हाणे हथ सां लिखे टेॾो लिखे। हाणे एक्चुअली छा थींदो आहे त MLAs ऐं MPAs लाइ इहा ॻाल्हि आहे त उहो इस्तीफ़ा ॾेई पोइ स्पीकर जे साम्हूं अचनि त जीअं ख़बर पए, पक थिए स्पीकर खे त बाबा मुंहिंजे MLA MPA ते को दबाव न आहे। दबाव त न आहे, को ॿियो मसइलो त कोन्हे। हिते त इहा ॻाल्हि ई न आहे। हा, उहो त CM आहे। ॿारणी ॻाल्हियूं आहिनि, हिन सां छा हासिलु छा पियो थिए। इहो सिर्फ़ु उन सूरत में छिका करे सघनि था जॾहिं अगरि हिननि जी नियत हूंदी त को असीं MPA फेराइण लाइ कुझु टाइम वठूं, 2-4 ॾींहं, त तेसि ताईं असीं चऊं त न अञा इजलास नथो थी सघे, इजलास ग़ैर क़ानूनी आहे, पोइ पेशावर हाई कोर्ट वञी बीह रहनि त इहे सेशन सही न आहे। हिकिड़ो इहो रीज़न हिन में थी सघे थो त अगरि अहिड़ी का नियत हुजे। अगरि अहिड़ी नियत न आहे त पोइ ही सिर्फ़ु हिकिड़ी ॿारणी हिकिड़ी मतिलबु ॻाल्हि आहे, जंहिंसे हिन को खिल जोगी ॻाल्हि आहे, हिन में को ॻाल्हि न आहे। भई मूं इस्तीफ़ा ॾेई छॾियो, जन ॾिसूं क़बूल कयूं था, वरी तव्हां केरु थींदा आहियो। ही को ॾिसो न, इहो तव्हां हिकिड़ी जेके मतिलबु हिकिड़ी एसेंशियल सर्विसिस हूंदियूं आहिनि, उन में इहे मामलात हूंदा आहिनि। मिसाल को आर्मी में आहे, को पुलिस में आहे, को हिते। ही बाबा हिकिड़ी पॉलिटिकल पोस्ट आहे, उहो उन लाइ कवर अचे त सोचींदुसि। ॾिसो, आउं कल्ह बि पाणी डिस्कस कयो पियो त आउं सम्झां थो त KP में हीअ जेको इहो बि ॻाल्हि हो त को लोटाक्रेसी थींदी, ही थींदी, ॾिसी था वठूं। पर मूंखे मुश्किल इन करे लॻे थो, भले कल DG ISPR तमामु सख़्तु प्रेस कॉन्फ्रेंस कई त भई रियासत मुखालिफ़ को तब्दीली बर्दाश्त न कंदासीं ऐं रियासत खां मथे सियासत न आहे, इहे सभु ठीकु आहे। जंहिंमां कुझु माण्हुनि जो इहो मतिलबु कढी रहिया त शायदि रिज़िस्ट कयो ईंदो, ख़ासि पेशावर में वञी DG ISPR प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त शायदि हिकिड़ो मैसेज बि हूंदो त भई कोई रेज़िस्टेंस ईंदो इस्टेब्लिशमेंट पारां ऐं हिकिड़े फाटा जे इलाइक़े जे हार्ड लाइनर आफ़रीदी खे चीफ मिनिस्टर करण में उहो हूंदो। ख़्वाहिश ऐं मौक़ुफ़ शायदि इहो ई हुजे, लेकिन ॾुखियो थो लॻे त KP में PTI जे MPAs खे वॾे अंग में फिराए छॾणु 2-4-5 जी ॻाल्हि न आहे, काफ़ी खपनि। लेकिन भला नामुमकिन दुनिया में का शइ न आहे। हाणे दे हैव टू लिव विद दिस रियलिटी। असांजी जेके बि इक़्तिदार धणी आहिनि, उन्हनि खे हिन हक़ीक़त सां जीअणो पवंदो त हिते PTI जी हुकूमत आहे, हिते ख़ान जी 100 सैकड़ो न त काफ़ी सैकड़ो, 80 सैकड़ो, 70 सैकड़ो ख़ान जी हलणी आहे। हिकिड़ी पॉलिटिकल रियलिटी आहे। ऐं जॾहिं असांजो चैलेंज एतिरो वॾो आहे, हीउ जेको दहशतगर्दी वारो आहे, जंहिंमें हाणे त हू अफ़गानिस्तान ते बाक़ाइदा इल्ज़ाम हणणु शुरू करे छॾिया आहिनि डायरेक्टली त भई हुते इन्वॉल्व थी काबुल में हिट थियूं आहिनि शयूं, मिज़ाइल लॻा आहिनि। असां पाकिस्तान अञा कोन इन ॻाल्हि खे ऑफिशियली मञे पियो, ऐं हू बिल्कुलु इंडिया जी पहिरीं त ईअं ग़ैर सरकारी तरह अफ़गान तालिबान कच्छ में वेठल आहे इंडिया जे, हाणे हू सरकारी तरह वञी कच्छ में वेही रहिया आहिनि इंडिया जे, त ऐं धमकियूं बि ॾियनि पिया त बाबा अंग्रेज़नि जो हशर यादि कयो, सोवियत यूनियन जो हशर यादि कयो, अमेरिका जो हशर यादि कयो, नेटो जो हशर यादि कयो, पोइ असां सां हथ रांदि केरु करे, इशारो पाकिस्तान ॾे। उहो हिकु डिघी बहस आहे, उहो पाण त कंहिं जंग वंग जे हक़ में न आहियूं, लेकिन पाकिस्तान वटि ऑप्शन्स न रहंदा। ऐं हिकिड़े ई वक़्त में जॾहिं तव्हां वटि ईस्टर्न, यानी इंडिया सां तव्हांजी हॉस्टिलिटी, हींअर तव्हां 4 ॾींहंनि जी जंग कई आहे, ईस्टर्न बॉर्डर बि तव्हांजो जेको आहे हू बहरहाल हिकिड़ो सेंसिटिव थियल आहे, ऐं अञा बि कॾहिं कॾहिं ॿुधूं था त इंडिया वरी को शॉक जो उनखे वरी आहे मथे में। त हिकिड़े पासे जेको तव्हां ख़ारिज जो इम्कान करार नथा ॾेई सघो, सो हिकिड़े पासे तव्हांखे ईस्टर्न बॉर्डर्स तां परेशानी आहे, ॿिए पासे ही वेस्टर्न बॉर्डर हाणे वधीक गरम खां गरम थींदो वेंदो, ॿई मिली विया आहिनि ऐं हू पाण में गॾिजी पिया आहिनि। सो तव्हांजे ईस्ट ऐं वेस्ट ॿिन्ही पासा तव्हांजे लाइ हाणे दुश्मन वेठा आहिनि जहिड़ो कर। यस हाणे उन सूरत हाल में अगरि तव्हांजे मुल्क जे अंदरि
ठीकु आहे, असांजी मिलिट्री जी कैपेबिलिटी, असांजी प्रोफेशनलिज़म, ही सभु शयूं ठीकु आहे, न्यूक्लियर बि आहियूं, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हिन महिल हाउस इन ऑर्डर आणणु, मुल्क जे अंदरि हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी रखणु, ऐं सम्झां थो त उहा तरजीह हुजणु खपे। छाकाणि त दुश्मन जेको ॿाहिरियों दुश्मन आहे उनखे सिर्फ़ु ठीकु आहे, हुन सां फ़ौजी अंदाज़ में त विढ़ी सघिजे थो, लेकिन अगरि सियासी तरह अफ़रा तफ़री मुल्क में हुजे त उहो को वधीक स्ट्रेंथन नथी करे असांजी पोज़ीशन खे। सो पाकिस्तान वसवार आहे, हाणे तव्हां ॾिसो न तव्हां वटि सूरतहाल छा आहे, अर्ज़ु कयो त ईस्टर्न बॉर्डर ते इंडिया हिकिड़ी उन नियत सां वेठल आहे, वेस्टर्न बॉर्डर अफ़गान तालिबान हाणे एक्सपोज़ थी विया आहिनि त होस्टाइल आहिनि, चवनि था जेके मिज़ाइल बि हुननि खे लॻा आहिनि हू बकौल हुननि जे हू पाकिस्तान हया आहिनि, मतिलबु हिकिड़ी हॉस्टिलिटी आहे। क्लियर चवनि था न त तव्हांजो मसइलो तव्हां हल कयो, क्लियर चवनि। ऐं उहो त ख़ैर हिकिड़ी बयानीअ जी ॻाल्हि आहे। बलूचिस्तान अगेन, सो केपी बलूचिस्तान, हिन टाइप जा किसा पाण ॾिसूं पिया, ही जेको पंजाब में थिए पियो, जीटी रोड ते चढ़ी विया आहिनि, हाणे ॼाण इस्लामाबाद में वेही था, ज़ाहिर इस्लामाबाद में अगरि वॾे अंग ताईं में पहुचण में कामयाबु वेंदा ही मज़हबी जमात वारा, ज़ाहिर सरकार पूरी ताक़त सां टकराईंदी, ऐं टकराइबो, छाकाणि ही माज़ी वारो न आहे जो वेही हुननि सां साइनूं कबियूं ऐं हुननि खे जेको आहे आख़िर में हज़ार रुपया ख़र्ची बि ॾिबी। ही हींअर जो मामिलो आहे, अलाए के छा आहे, अलाए छा आहे। त जॾहिं ही सभु शयूं तव्हांजे साम्हूं हुजनि जी हा, त उन महिल हिकिड़ी पॉलिटिकल पर्सनल ऐं पॉलिटिकल मामलनि खे लिखाले पासीरो रखणु खपे। कॉलन असांखे परवेज़ अहमद मुगेरी कुबो सईद मां। जी मुगेरी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर काज़ी साहब खां इहो सुवाल आहे त सर जेको आहे त असांजो तारिक कुबो सईद ख़ान आहे, तक़रीबन 4 साल थिया आहिनि हिन महिल ताईं जेको आहे त लाइट जो ॾाढो प्रॉब्लम आहे, लाइट ॾियनि ई कोन था, तक़रीबन बिल बि पेड थियल आहे। इहो स्पेशली जेको आहे त महिरबानी करे जेको आहे त रहनुमाई फरमाईंदा त जीअं असां वटि लाइट अची वञे, तॾहिं महिरबानी करे तव्हांजी। ठीकु साईं। मुगेरी साहब, मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ न आई, छा सॼे कुबो सईद ख़ान खे बिजली कटियल अथनि, छा कयल अथनि, या के इलाइक़े में बिजली न आहे? साईं जो मक़सदु शायदि सॼे तालको आहे मुंहिंजे ख़्याल में कुबो सईद ताक़ो पूरो, त उनखे कीअं लाइट छो कटियल आहे? बाक़ी अगरि लोड शेडिंग थिए पई या को ॻोठ आहे को, या को ॻोठ ठाहे वेझो, उहो पोइ मुगेरी साहब तव्हां वाज़े न कयो। बहरहाल जेको मसइलो आहे, अगरि बिजली पे थियल, बिल बि पे थियल आहे त पोइ सेप्को वारा न कहिड़ी शौक़ पे बंदि करे वेठा आहिनि। असां इंफ्रास्ट्रक्चर ई न आहे, पोइ ज़ाहिर आहे इहे सभु कुझु इशूज़ थियनि था। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई त ज़ाहिर आहे जीअं तव्हां ॻाल्हि कई, इट इज़ हिकिड़ो माना छा चइजे, हिकिड़ो माना इग्नोर करणु हिन वक़्तु पॉलिटिकल रियलिटी खे थोरी ग़लती थी सघे थी इन द लॉन्ग रन, या लॉन्ग रन या क्या शॉर्ट रन में बि अगरि ॾिसिजे त, पर ज़ाहिर आहे कल्ह सेठी साहब बि चवनि पिया, इवन डी जी एस पी साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस, सेठी साहब त चवनि था डी जी एस पी साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस इज़ ऑन द सेम लाइन्स जेका नवाज़ शरीफ़ खे चयो वियो हुयो त नोटिफिकेशन रिजेक्टेड, हू जॾहिं नोटिफिकेशन इशू कई वई पनामा केस हवाले सां, त चवनि था अलॉन्ग द सेम लाइन आहे की भई CM शिप रिजेक्टेड, त जेका डी जी एस पी सेठी साहब चवनि था त भई हीउ जेको इम्पॉसिबल आहे त ख़ान जे इन नाले ते या ख़ान जी इन सोच सां गॾु खे एक्सेप्ट कयो वञे KPK जे हिन वक़्तु, छो जो हू चवंदा इट्स मेड अप डिसीजन की असांखे जेको आहे उहो वॉर, या असांखे वी आर गोइंग टू टेक वॉर टू अफ़गानिस्तान। हुननि त हीअ क्लियर ॻाल्हि कई अफ़गानिस्तान, ख़वाजा आसिफ़ साहब बि चयो त भई असांखे अगरि को ऑप्शन न रहियो त पोइ ज़ाहिर इहो ई थी। सो ही त जॾहिं तव्हां नाला खणो पिया, पर पाण बि हिते काफ़ी ॾींहंनि खां चऊं पिया त ऑप्शन कोन बचंदो। क्रॉस बॉर्डर अगरि टेररिज़म थींदो त क्रॉस बॉर्डर एक्शन बि थींदो। इहो केतिरो फिज़िबल आहे, इहो केतिरो असीं सस्टेन करे सघंदासीं, छाकाणि त फाइनेंशियल हिन में कॉस्ट इन्वॉल्वड आहे, तमामु कॉस्ट आहे, वॾो ख़र्चु आहे, ऐं इंडिया हिन ॻाल्हि में तमामु घणो ख़ुशि थींदी आहे त हू TTP खे पैसा ॾे ऐं हुते तालिबान अफ़गान तालिबान खे, ऐं पाकिस्तान हिते पाकिस्तान खे ब्लीड कंदो रहे पाक। ठीकु आहे। यस, वेरी ट्रू। ख़ुदि कल DG ISPR चयो त इहो मुमकिन कोन्हे जो असांजी 100 किलोमीटर जी बॉर्डर आहे, पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी 100 किलोमीटर, तक़रीबन 3000 सम्झो, त 3000 किलोमीटर खे असां ठीकु आहे तारूं विछायूं आहिनि, ही कयूं आहिनि, पर ત્યારે चौकियूं त 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर जे पंध ते आहिनि, त विच में तारूं आहिनि, हर जाइ ते फ़ौजी त कोन था बीहारे सघूं। ऐं दुनिया में वाक़ई में सही पियो चए DG ISPR त फ़ौजूं ॿिन्ही पासनि खां कमु कंदियूं आहिनि त जीअं हू बॉर्डर महफ़ूज़ रहे।
हिते हुननि खे त हू त मञनि ई कोन था हिन बॉर्डर्स खे अॻवानी। सो ही ॾुखियो थी पवंदो, हिन सॼी ही भेड़ को सोली न थींदी। लेकिन बहरहाल असां हिन में पऊं पिया। हाणे ख़ान जो छा बि नरेटिव हुजे, ॾिसी ॻाल्हि इहा आहे त जेको राजा सलमान अकबर राजा जेको चए पियो त असीं इहो नथा चऊं तव्हां दहशतगर्दनि सां ॻाल्हायो, असीं चऊं था तव्हां अफ़गान तालिबान सां ॻाल्हायो। पर हाणे अफ़गान तालिबानी सो मुंहिंजो ख़्यालु आहे त चलो उहो त जेको उन ते ॻाल्हायूं था, पर डोंट यू थिंक इट्स हाई टाइम। अॼु जॾहिं ख्वाजा आसिफ चए थो त ही नाशुक्रा आहिनि, ये अफ़गानी कराची में करोड़े रुपया कमाइनि था, पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो बि नथा आणनि, ऐं वॾी असां सां हिननि हू कई आहे, दग़ाबाज़ी कई आहे, त पोइ अचो सॼी जेके माण्हू जिन्हनि ही सॼो असांजी ॻिची में विधो माज़ी जे हुकुमराननि जो, हिकिड़ो घटि में घटि हिकिड़ो दफ़ो अची कन्फेशन त थिए यस ऐं हू सभु कुझु ग़लति हो। जेको असां तव्हां जहिड़ा माण्हू अमल चवंदा त असांखे चयो वेंदो त ही रियासत जे बयानीअ जे ख़िलाफ़ु आहिनि, ऐं फलाण आहे, ढमकाइण आहे, ऐं ही असांजा मुस्लमान भाउ आहिनि, मुल्क आहे, ढमकाइण आहे। त घटि में घटि हिकिड़ो दफ़ो अची चओ त सही त उहो ग़लति हो सभु कुझु। या चइबो न हुन महिल सही हो हाणे ग़लति आहे। अरे भाई पॉलिसीज़ जेके आहिनि उहो को साल 6 महीननि लाइ त कोन ठहंदियूं आहिनि। त उहो सॼो जेको ज़ियाउलक खां आख़िर ताईं हलंदो रहियो, अॼु खां 3-4-5 साल पहिरीं ताईं, उहो सॼो धंधो छा हो? हुनमें माण्हू त अरब खरबपति थी विया, लेकिन मुल्क जो त जेको असां भोॻियो आहे, हाणे वरी हिकिड़ी नई सूरत में, यस एग्ज़ैक्टली, जिन्हनि खे असां मथे ते विहारे वेठा हुआसीं अफ़गानियुनि खे, हाणे हिकिड़ी नई सूरत में असां लाइ अज़ाब थी विया आहिनि। असीं अञा हुननि खे डॉलर बि हितां वञे थो त सभु शयूं स्मगलिंग अञा जारी।